अस्सलाम वालेकुम। अॼु असां ठाहियूं था छोला, पटाटनि वारा छोला ऐं ग्रेवी सां। ही छोला मूं सॼी राति भिॼाए रखिया ऐं उन में हिकिड़ो चमिचो मिठी सोडा विझी छॾी ऐं पोइ सुबुह जो उन्हनि जो पाणी उहो हारे सोडा वारो ॿियो साफ़ु पाणी विझी इन्हनि खे बॉयल कयो। हाणे ही बिल्कुल ॻरी विया आहिनि, इनमें लूण विधल ना है। आज हम आलू छोले बना रहे हैं ग्रेवी के साथ। ये छोले मैंने सारी रात भिगो के एक छोटा चम्मच मीठा सोडा डाल के भिगो दिए थे और सुबह उनका वो सोडा वाला पानी फेंक के साफ़ दूसरा पानी डाल के उसमें मैंने इनको बॉईल कर लिया है और अब ये बहुत अच्छी तरह से गल चुके हैं। ये आप देख सकते हैं। तव्हां ॾिसो पिया ही जेका चणा मुंहिंजा ॾाढी सुठी तरह सां ॻरी विया आहिनि। हिन में लूणु वग़ैरह कुझु न आहे विधल। उन खां अलावा ही असां वटि आहे बेसण, 2 चम्मच खाने की, ये वाले चम्मच बेसन मैंने पानी में घोल के रखा हुआ। 2 खाइण वारा चमचा बेसण पानी में मूं ही चङी तरह सां पिसाए ऐं रखियो आहे ऐं अधु टीस्पून आहिनि कुटल ॻाढ़ा मिर्च, 1 टीस्पून आहे लूणु, आधा टीस्पून कुटी हुई लाल मिर्च, 1 टीस्पून नमक। ये मिर्चें और नमक अपनी मर्ज़ी से ले सकते हैं। इमली का पानी है, धनिया है, टमाटर है और ये आलू हैं हमारे पास। आलू बॉईल करके छील के और टुकड़े कर लिए हैं। उसके साथ ये बारीक कटी हुई प्याज है, जो भी खाना चाहे। अच्छा, इसमें हरी मिर्चें डाल सकते हैं, हम नहीं डाल रहे हैं, हम कम मसाला खाते हैं इसलिए हमने शो भी नहीं की। आप लोग खा सकते हैं। जो को विझण चाहे वो कटियल सावा मिर्च हिन में विझे। असां मसालो घटि खाईंदा आहियूं, इन लाइ नथा खणूं। बॉयल थियल पटाटा आहिनि जंहिंजा छिले करे टुकड़ा कया आहिनि, सावा धाणा आहिनि, टमाटर आहिनि ऐं उन खां अलावा ही मसालो आहे। ये मसाला मिक्स मसाला मैं सिखा चुकी हूँ, इसकी रेसिपी मैं शेयर कर चुकी हूँ। ये हम दही बड़ों में भी डालते हैं और दूसरी डिशेज़ में भी डालते हैं। हिन मसाले जी रेसिपी मां शेयर कई आहे, लिंक मां ॾेई थी छॾियां हिन वीडियो जे हेठां। अगरि तव्हां मां केर बि ॾिसणु चाहे त ॾिसी सघे थो। हाणे सभिनी खां पहिरियों असां हिन में विझंदासीं ही कुटियल ॻाढ़ा मिर्च ऐं लूणु। नमक मैंने नहीं डाला था, फीके उबले हुए चने थे तो इसमें मैंने ये कुटी हुई मिर्चें और नमक डाल दिया है ताकि ये पक जाए। इसके साथ हम इसमें डालेंगे ही इमली का पानी। गितामड़ी जो पानी विझूं था, खट्टा आप अपनी मर्ज़ी से रख सकते हैं। मैं थोड़ा सा पानी बचा लेती हूँ क्योंकि अगर ज़्यादा खट्टा हो जाए तो अच्छा नहीं लगता। ठीक है, ये तमामु अगर खट्टो थी वञे त पोइ कोन थो वणे खाइण में। घणो खट्टो जेको आहे उहो ज़ाइको ख़राबु थी वेंदो आहे। त हाणे 2 मिंट मां हिनखे छॾियां थी जीअं हे जेको पाणी गिदामड़ी जो विधो आहे इहो बॉयल थी वञे। पानी जो बॉयल थे तो इमली का जो हमने पानी डाला था वो बॉयल हो रहा है। अब हम इसमें डालेंगे ये बेसन घुला हुआ। ये पानी में जो असां बेसन विझी रखियो आहे हाणे असां इहो हिन में विझंदासीं ऐं इहो ज़रूरी आहे त बेसण जेको आहे पाणी में मिलाए करे विझिजे, न त उनजा गंढियूं ऐं ॻोढ़ा ठही वेंदा आहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इसको गाढ़ा करने के लिए, इसकी ग्रेवी बनाने के लिए हम ये घुला हुआ बेसन डालें। हाणे असां हिनखे एतिरो पचाईंदासीं जो बेसण चङी तरह पची वञे, हिन जी कचाइप ख़तमु थी वञे। इतनी देर तक पकाएंगे कि अच्छी तरह बेसन पक जाए इसका। अगर ज़रूरत पड़ेगी तो हम इसमें पानी शामिल कर लेंगे, नहीं पड़ी तो ये इतना ही गाढ़ा काफ़ी होगा। बेसण असांजो पचे पियो चङी तरह सां। जीअं ॾिसां निहारी खे घाटो करण जे लाइ अटो विझबो आहे ऐं कॉर्न फ्लोर विझबो आहे सूप्स वगैरह में घाटो करण लाइ। जैसे निहारी को गाढ़ा करने के लिए आटा डालते हैं या सूप को गाढ़ा करने के लिए कॉर्न फ्लोर डालते हैं। इसी तरह इसकी ग्रेवी बनाने के लिए बेसन डाल सकते हैं। मर्ज़ी है। कुछ लोग तो जो टमाटर और प्याज से ग्रेवी बनाते हैं वो फिर सालन की तरह हो जाता है, वो छोलों का इतना मज़ा नहीं देता। वो ही मसालो ॾिसो, ही मसालो ही मूं नंढो चमचो आहे, 1 टीस्पून खां ही घटि आहे त मूं 2 भरे छोलनि में विधा आहिनि। ये जो मसाला है ये मैंने, ये चम्मच जो है मेरा वो 1 टीस्पून से छोटा है तो ये भर के मैंने 2 इसमें डाले हैं। ये आप देख सकते हैं 2 चम्मच ये मसाला मैंने डाल दिया। इसीलिए कुटी हुई मिर्चें हमने कम डाली थी क्योंकि इसमें भी मिर्चें हैं तो ये फिर तेज़ हो जाता है। ठीक है, कुटियल मिर्च मूं ॻाढ़ा इन लाइ घटि विधा छो त हिन मसाले में भी मिर्च आहिनि त इलाही थी वेंदो। हाणे असां हिन विझूं था पटाटा। इसमें अब हम आलू डालेंगे।
देगचियाँ मेरी अक्सर भाग जाती हैं क्योंकि एक हाथ में कैमरा होता है। ठीक है, हूँ तो असां कंदा आहियूं न त हिकिड़े हथ सां झलींदा आहियूं देगड़ीअ खे, ॿिए हथ सां घुमाईंदा आहियूं, पर मुंहिंजे हथ में हिकिड़ी कैमरा हूंदी आहे त देगड़ियूं मुंहिंजूं अक्सर हेॾा होॾा पई थींदियूं आहिनि। त हीअ असांजा घाटा थिक छोला बिल्कुल तैयार हैं खाने के लिए। अच्छा, इसमें अभी हम प्याज, धनिया और टमाटर एकदम से नहीं डालेंगे क्योंकि ये गर्म है। थधो थींदो, थोड़ा ठंडा होगा उसके बाद डालेंगे। ठीक है, ही थोड़ो थधो थींदो त असां हिन में ही मसाला मिलाईंदासीं। बाहि मां हिन जी बंदि थी कयां ऐं ही तक़रीबन तैयार आहे। लूणु मिर्च तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ जो हिन में शामिलु करे सघो था। ऐं हिन खां जेकॾहिं तव्हांखे वधीक हिन में ग्रेवी खपे, रस खपे, त तव्हां हिन में पाणी शामिलु करे सघो था। मूंखे उमेदु आहे तव्हांखे मुंहिंजी रेसिपी वणी हूंदी। सो जेकॾहिं वणी हुजे त वीडियो लाइक कयो, शेयर कयो, कुझु चवणु चाहियो त कमेंट कयो, मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो। हमेशह चवंदी आहियां खाधो प्यार सां पचायो ऐं पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। वरी कंहिं ॿी वीडियो सां, कंहिं ॿी रेसिपी सां, कंहिं ॿी कम जी ॻाल्हि सां मिलंदासीं। तेसिताईं अलाह वाहे।